जेका विवाद भरिसां ॻोठ बहादुरपुर में संगावती तकरार सां कटोहर ऐं धमानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो गोलियूं लॻण सबबि हिकु नौजवान क़त्ल थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जेकमाबाद मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फहीम। जी जमील, तफ़सीलनि खां आगाह करियो। जी, जेकाबाद में बहादुरपुर वारे इलाइक़े में झेड़ो थियो आहे संघई तकरार तां कटोहर ऐं जमाली जेके बिरादरी आहिनि उन्हनि जे विच में संघई तकरार जेको आहे पुराणो हलंदड़ हुयो। उतां जेको आहे त धुरियूं जेके आहिनि उन्हनि में झेड़ो जेको आहे त हिकु दफ़ो ॿीहर भड़की उथियो आहे, जंहिंमें नौजवान जेको आहे क़ासिम जेको आहे उहो ज़मीन ते वियो त पोइ उतां मुख़ालिफ़ जेके माण्हू उन्हनि वझ वठी करे नौजवान खे जेको आहे उन्हनि उते क़तल जंहिंमें कयो आहे। जॾहिं होॾां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त उनखां अलावा जंहिंमें जेको आहे नौजवान जो जेको लाश आहे उहो वारिस ऐं पुलिस सां गॾिजी सिविल अस्पताल पोस्टमार्टम लाइ उते खणी आया आहिनि। इन खां अलावा जॾहिं अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जॾहिं इन बाबति पुलिस सां जॾहिं राब्तो कयो वियो त उन मूंखे ॿुधायो आहे त इन्हनि में जेको आहे पुराणो संघई तकरार हलंदड़ हुयो। अॼु जेको आहे नौजवान खे जेको आहे ज़मीन ते जीअं निकितो घुमण लाइ वियो त मुख़ालिफ़ माण्हुनि उन्हनि वझ वठी उनखे क़तल कयो आहे ऐं जल्द जेको आहे उन्हनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ जेका आहे त अमल जेको आहे जोड़ियो वियो आहे। जी, महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची